दादू रिपोर्ट नदीम शानी दादू बुनियादी मसलन जे लाइ समाजी तंज़ीम दादू अवामी फ़ॉर्म जे सदर ते अॻवान चेयरमैन आशिक़ ज़हूर वाइस चेयरमैन गुलण खान भणजी एम सिंधी एडवोकेट अब्दुल हकीम लगारी फारूक मलिक ॿियनि पारां इलेक्शन खां पोइ केतिरनि ई महीननि खां पोइ अवाम पंहिंजे हक़नि जे लाइ रोडनि ते निकिरी आया। दादू में सियासी समाजी शहरनि पारां करप्शन फुरलुट बदअमनी इम्कानी बोड हथरादू लोड शेडिंग मिठो पाणीअ जी खोड़ ख़िलाफ़ दादू म्यूनसिपल पार्क खां स्टेशन रोड अस्पताल रोड खां थींदे दादू प्रेस क्लब अॻियां हज़ारे शहरनि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। धरणे खे अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी जे दौर में पूरे सिंध जा इदारा करप्शन करे मुकमल तौर तबाह थी चुका आहिनि। बुख बदाली हिक वेले जो गुज़र सफ़र ॾुखियो बणाए छॾियो आहे। ग़रीब अबोज पंहिंजा बचा विकिणण ते मजबूर आहिनि। असांखे सिंध मां करप्शन ख़तमु करे ऐं बुनियादी सहूलियतूं फराहम करे दादू वासिन मां बेचैनी ख़तमु कराई वञे, न त ॿी सूरत में MNA ऐं MPA जो घेरा तंग थियो वेंदो।